अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैते व युतहिरकुम तत्हीरा। अञा अञा दिल खोले सुभान अल्लाह। कुरान तो खुदा जो कुरान आ, पर घट आशकन विकान कई। ओ बुजुर्ग सगोरो थो चवे त पलीत न कर पाण जहिड़ो तूं सुहिणे संदो शान वयुतहिरकुम तत्हीरा। ई पढ़ी ॾिस कुरान। सवा लख खां सैयद चवे जंहिंजो मौला वधायो मान, पर मख न वेठी महबूब ते इहो नूर जो थी निशान। कद जाअकुम मिनल्लाहि नूर, आण आयत मथे ईमान, पर जे अञा अथी गुमान त पोइ लानत हुजे लतीफ चवे। हिक हिक वार में शहर जे हिकड़े हिकड़े बंद में कुरान जी आयत आहे। शायर जे हिकड़े हिकड़े बंद में कुरान शरीफ जी आयत जो हवालो आ। चवे थो तू भी हर शय में शक करी, तोखे हक आ उनकी तस्दीक कर, पर मुझे मोहम्मद करीम जे शान जो जदे वारो अचे ना, पो इए चई छड़ त हा बादज खुदा बुजुर्ग तू ई किस्सा मुख्तसर। ओ मुझा महबूब रब जो शान आ, जो रब वहदहू ला शरीका, ए रब खां पो जेको शान आ वो मदीने वारे घोट जो आ। हाणे अल्लाह सही हिन आयत में फरमायो, इन्नमा युरीदुल्लाह, अल्लाह इरादो थो करे। अल्लाह जे इरादे में केतरी देर लगंदी आ। माण्हू इरादो कंदो आ। हाजी साहब मरहूम इरादो कयो हुयो, इन मस्जिद के टाइलिस लगंदी, शीशो लगंदो, वुजू खानो ठहंदो, मदरसो ठहंदो। कुछ कम हुन जी जिंदगी में थिया, कुछ कम हुन जी जिंदगी खां बाद में थिया। इंसान इरादो कंदो आ हज ते वञणो आ, उम्रे ते वञणो आ, वो कम साल खां पो थींदो आ, 6 महीनन खां पो थींदो आ, फटाफट कोन थींदो आ। पर रब चवंदो आ, इज़ा अराद शैयन अन यकूल लहू कुन फयकून। अल्लाह ताला फरमाइंदो आ, मां जॾहिं कंहिं बि शय जो इरादो कंदो आहियां, रुगो चवंदो आहियां थी त उहा शय पाण थी वेंदी आ। अल्लाह जो इरादो आ, बस रब रुगो इरादो करे थो, उहा शय फौरन थी वञे थी। का बि पो उन शय में गुंजाइश काने का। हाणे हिन आयत में अल्लाह साईं फरमाए थो, अल्लाह इरादो थो करे। केड़ी शय जो रब इरादो थो करे? अल्लाह इरादो इनी शय जो थो करे, ले युज़हिब अनकुमुर रिज्स अहलल बैते, तां त परे करे तव्हां खां अणवणंदड़ शयूं ऐ नबीअ जे घर वारो। अल्लाह जो इरादो त नबीअ जे घर वारन खां, घर जे भातिन खां अणवणंदड़ शयूं परे करे। अञा अल्लाह ताला जल्ल शानो अगते फरमाए तो, वयुतहिरकुम तत्हीरा। रब जो इहो भी इरादो आ त अवां खे पाक बनाए छॾे। पाक थी वियो। अञा हिकड़ो रुतबो ॿियो भी आहे। उहो रुतबो कहिड़ो आ? पाण त पाक आ, पर ॿिए खे पाक नथो करे सघे। तव्हां पाण वुज़ू करे आया आहियो, पाण सब वुज़ू करे आया आहियूं, ही कपड़ो पंहिंजो धोतल आ, पाक साफ़ आ, पर ॿिए कपड़े सां मिलायूं,
उहो हिनखे पाक कोन करे सघंदो, उनखे धोइणो पवंदो। पाण वुज़ू करे आया हूं, कंहिं बिना वुज़ू वारे माण्हू सां हथ मिलायूं, ईअं नाहे त बाबा हाणे उनखे बि वुज़ू नाहे करणो, छो जो हाफ़िज़ साहब वुज़ू करे आयो आ, उन सां हुन हथ मिलायो आ, पाक थी वियो न। हाफ़िज़ साहब संदो वुज़ू करे आयो आ, साईं संदो वुज़ू करे ईंदो, तव्हां संदो वुज़ू करे ईंदो, छो जो ही पाण पाक थी आयो आ, ॿिए खे पाक नथो करे सघे। अल्लाह ताला जल्ल जलालु फरमाए थो वयुतहिरकुम ततहीरा, मां अल्लाह जो इरादो आ अण वणंदड़ शयूं अहल बैत खां परे कयां ऐं हुननि खे अहिड़ा कयां जीअं पाण त पाक बणजी वञनि, जीअं पाक बणजण जो हक़ आ, यानी पाण पाक बणजनि, जंहिंसां मिलन उहो बि पाक बणजी वञे। उनमें इहा क्वालिटी अची वञे, हुनमें इहा शइ अची वञे, पाण त पाक थियनि पर जंहिं मुसले ते वेहनि उन मुसले खे शरफ मिली वञे। पाण त पाक बणजी वञनि पर जेकॾहिं न कंहिं वण जी छांव में वेहनि, उहो वण बि पाक बणजी वञे। कल मां पढ़ियमि वेठे, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान जो सुभान अल्लाह, इमाम आली मकाम जो भी वडो शान। हाणे इहा अहल बैत जे शान में जेका आयत मुबारका नाज़ुल थी आ, इहो शहर मदीने शरीफ जो आ। कुरान पाक जूं 114 सूरतूं, कुछ सूरतूं मक्के पाक में नाज़ुल थियूं, उन्हनि जो नालो मक्की सूरतूं, कुछ सूरतूं मदीने शरीफ में नाज़ुल थियूं, उन्हनि जो नालो मदनी सूरतूं। पर अल्लाह जॾहिं जिब्रील खे मोकिलींदो आ, रब ईअं कोन चवंदो आ मुंहिंजे महबूब खे चओ त मस्जिद में अचे त मां आयत खणी आयो आहियां, मुंहिंजे महबूब खे चओ त मिंबर ते वेहे त मां आयत खणी आयो आहियां, मुंहिंजे महबूब खे चओ मुसल्ले ते वेहे त मां आयत खणी आयो आहियां। न न, मुंहिंजो महबूब जिते वेठो आ जिब्रील अची वेंदो आ। जिब्रील खे ख़बर आ मुस्तफ़ा जिते वेठो आ उहा जाइ बि शान वारी, मुस्तफ़ा पाण बि शान वारो। महबूब जाथे वेहे उहा जाइ शान वारी। मक्के पाक जो शहर आ, अल्लाह ताला पाण सभिनी खे बा अदब काबतुल्लाह शरीफ जो दीदार कराईंदो, अदब सां एहतराम सां। काबे जो जॾहिं तव्हां दीदार कंदो, पोइ ज़ियारतुनि ते जॾहिं तव्हां वेंदो त मक्के पाक में हिकिड़ो पहाड़ आ, उन पहाड़ जो नालो आ जबले नूर। बज़ाहिर पत्थर आहिनि, पत्थर हेॾों भी पाड़ो आ, घर ठहियल आहिनि, हेॾों भी घर ठहियल आहिनि। हिकिड़ो रस्तो ईंदो आ, उन रस्ते खां मथे नंढड़ी पौड़ी ठहियल आ, तमाम उच्चो आ, मथे आ। जबल जो नालो जबले नूर आ। पत्थर खणी ॾिसो, पत्थर पत्थरनि जहिड़ा आहिनि, पर पुछा कई वेंदी हिन जो नालो नूर छो आ? तव्हां खे किताब ऐं तफ़सीर ॿुधाईंदा, बल्कि इकरा बिस्मे सूरत खोले उन जो तफ़सीर पढ़ो। कुरान जो तफ़सीर तव्हां खे ॿुधाईंदो, जबल इन जे करे नूर आ जो इन जबल जे गार में आमिना जे लाल वक्त गुज़ारियो आ। जंहिं जाइ ते हबीब रहियो उहो जबल भी शान वारो थी वियो, नूर जबल जो नालो रखजी वियो। हाणे मुंहिंजो महबूब जिते भी वेठो आ, जिब्रील अचे थो, ऐं जॾहिं जिब्रील ईंदो आ आयत खणी त ॿियनि खे ख़बर पइजी वेंदी आ। भले केतिरो भी सियारो हुजे, मुंहिंजे महबूब करीम खे पसीनो अची वेंदो आ। पाण बीठा आहिनि त वेही रहंदा आहिनि, मुराकबे वारी हालत थी वेंदी आ, हाज़रीन के खबर पइजी वेंदी आ। वही जिब्रील आयो आ। जॾहिं जिब्रील मदीने शरीफ में इहा आयत खणी आयो, इन्नमा युरीदुल्लाह वारी अहज़ाब सूरत जी आयत खणी आयो। आयत जॾहिं मुंहिंजे महबूब करीम ते नाज़ुल थी आ, महबूब पंहिंजी चादर खे खोले करे सॾु कयो आ, ओ प्यारा अली
जी किबला तू भी आ खातून जन्नत के भी वठिया हसन के भी वठिया हुसैन के भी वठिया ये चारे हस्तियों मुझे महबूब जी खिदमत में आयो हुजूर चादर खोले हिकड़े पासे बीबी खातून जन्नत हजरत अली के विहारियो आ बे पासे हजरत इमाम हसन हुसैन के विहारियो आ चादर रसूलुल्लाह जी महबूब वह चादर जॾहिं पाराई हाणे हजरत इमाम हसन हिक हजरत इमाम हुसैन ब बीबी खातून जन्नत टे हजरत अली करमुल्लाह वजहुल करीम चार मदीने वारो साईं पंज ही थी विया पंज तन पाक ही पंज तन पाक उन चादर मुबारक में जॾहिं अची विया तो मुझे महबूब करीम जी घर वारी मोमिनन जी माव अल्लाह ताला फरमाइंदो आ नबी पाक जो जेके घर वारियूं आहिनि उहे मोमिनन जो मायरूं आहिनि हबीब जी घर वारी आई आ अर्ज करे थी या रसूल अल्लाह या ततहीर वारी जेका आयत नाजुल थी आ तवां चादर में इमाम हसन हुसैन के हजरत अली सई के बीबी खातून जन्नत के विहारियो आ मेहरबानी फरमायो या चादर खोलियो मां भी अंदर अचा महबूबा जाए घणी पई आ पल्लो मथे कयो मां भी नी चादर में अंदर अची वञा मुझे महबूब करीम फरमायो उम्मे सलमा जी के बुला तू त अगे ही खैर ते आही तू त अगे ही अहल बैत में शामिल आही ही मुझा उहे अहल बैत आहिनि जेके मां मोहम्मद करीम रब खां घुरी वरता आहिनि हिकड़ा उहे अहल बैत जेके रब दिना बिया उहे अहल बैत जेके मां मोहम्मद करीम जी जात बाबरकात रब जी जात खां घुरी वरतान अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ऐ मुझा रब करीम ही भी मुझा अहल बैत आहिन अल्लाह ताला जी जात बाबरकात मुझे महबूब जी दुआ के एड़ो कबूल फरमायो जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात के रब अख्तियार दे छड़ियो ओ मुझा महबूब ये तो तुझा डोहटरा आहिन तुझी न्याणी है तुझो न्याणो आहिन पर तू मोहम्मद करीम अख्तियार वारो आ भले कहीं बे के अहल बैत में शामिल करी तदे भी मां अल्लाह शामिल करे छड़ींदुस महबूब के अख्तियार मिली वियो हाणे कई मानू के इो अख्तियार कोने गुलाम अब्बास के इया ताकत कोने त कई बे मानू के चवे कई महर के चवे त बाबा तू भी टवरिया कई सूंबरे के चवे त बाबा तू भी टावरिया या हाफिज जावेद के इो अख्तियार कोने त कई मानू बे के चवे त बाबा तू भी सूमरो आ मुझे मोहम्मद करीम के रब अख्तियार दिनो हबीब जो दरिया रहमत वारो जोश में आ मदीने शरीफ में मैट पंजे मैटरन सा वेठा होया मासात पंजे मासातन सा वेठा होया सौटर पंजे सौटरन सा वेठा होया मालोटर पंजे मालोटरन सा वेठा होया मुझे महबूब करीम निहारियो हिकड़ो वड्डी उम्र वारो पोढ़ो सहाबिया ज़ारो कतार रोए थो पियो हबीब हलिया आया पुठी ते हथ रखियो अबा छो रोए थो जे रोया इन करे थो अज ईद जो दिहाड़ो आ ईद नमाज थी आ मैट पंजन मैटरन सा मिलिया हन सौट पंजन सौटरन सा मिलिया हन भायर पंजन भायरन सा मिलिया हन ए मामा पंजे भाणेजन सा मिलिया हन पो तू छो थो रोए जे या रसूल अल्लाह मां इन करे रोया थो मदीने में न का मुझो भावा न को मदीने में मुझी न को मदीने में मुझो चाचो आ न को मदीने में मुझो मामो आ मां फारिस जे मुल्क जो आया सलमान मुझो नालो आ वडे अमीर मानू जो पुत्र हुयुस उता तुझे इश्क जी चुणग लगी वई तुझे मोहब्बत जी चुणग लगी वई पंध कंदे 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 तुझी दरबार में पोतो आया मुझा महबूब तो एड़ो कुर्ब दिनो अम्मा माखा विसरी वई भेणा माखा विसरी वयो कोठ विसरी वयो भायर विसरी वया
पर अज जो मानन खे रिश्तेदार मिलिया हन मां इंसान आहियां इंसान आहियां मुझे दिल में एकड़ो ख्याल आयो जेकर मुंहिंजा बि माइट हुजन हा मुंहिंजो बि कबीलो हुजे हा मां बि पंहिंजे कबीले सां मिलां हा मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो सलमान बस इन गाल जे लाइ रोई थो हाओ या रसूल अल्लाह गाल दिल में आई वरी निकरी भी वही मुझे महबूब करीम फरमायो तू अकेलो नहीं के भला अकेलो तो कौन आया पर ज़ाहिरी माइट कोने मुझे महबूब करीम मदीने शरीफ वारन के सद कयो जदे सभई गड थिया पान सलमान जे पुठी ते हथ रखे फरमायन था ओ मदीने वारो अवां के खबर आ सलमान केरा केड़े कबीले जो मानू आ घणन चयो असा के कबीले जी खबर काने कुछ मानन चयो असा के खबर आ हे फारिस जो मानू आ फारसी कबीले जो मानू आ मुझे मोहम्मद करीम फरमायो न अज खां बाद में सलमान असा जो आ सलमान अहल बैत में शामिल आ पान फरमायो या रसूल अल्लाह हक चार यार या अली मुश्किल कुश जिंदाबाद 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 पान फरमायो अज खां पो सलमान फारसी के मां मोहम्मद करीम अहल बैत में शामिल करे छलियो अने महबूब के अख्तियार मिली वियो सलमान भी अहल बैत में शामिल थी वियो पर हसन हुसैन जेड़ो केर थींदो अने अल्लाह छा चयो मां रब करीम इरादो कयो त अहल बैत के पाक कया अहल बैत पाक थी विया रब जो इरादो थियो माना वो कम थी वियो अने मदीने जी मस्जिद नबवी आ चो सुभान अल्लाह मस्जिदों तो दुनिया जो घूमी आ पर मस्जिद नबवी जेड़ी भी मस्जिद किथे कोने अदा हिन मस्जिद जो पेशमाम हाफिज मोहम्मद जावेद कादरी अदा डहर की जी मस्जिद जो पेशमाम हजरत अल्लामा मौलाना हाफिज मोहम्मद यूनुस सिकंदरी अदा नूर मस्जिद जो पेशमाम उस्तादुल हुफाज उस्ताद मौलवी मोहम्मद आदम कादरी अदा इए तवा हल्या वञो नूर मस्जिद घोटकी वारी जो पेशमाम साईं अल्लामा अब्दुल सत्तार चिश्ती रहमतुल्लाह अलैह पर जडे न वारो इंदो मुझे मोहम्मद करीम जी मस्जिद जो चो सुभान अल्लाह अदा हिन मस्जिद जो पेशमाम चे हिन मस्जिद जो अव्वल पेशमाम इमामुल अंबिया मदीने वारो घोट केहड़ी मस्जिद मोहम्मद रसूलुल्लाह वारी मस्जिद अदा पो पेशमाम केर पो अबू बकर सिद्दीक पो पेशमाम केर पो हजरत उमर फारूक पो हजरत उस्मान गनी इए मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे हुक्म सां जेके खलीफा आया हजरत अली करमुल्लाह वजुल करीम मतलब उए बाद में आया अव्वल उआ मस्जिद नबवी भागवारी आ जंहिंजो पेशमाम मदीने वारो घोट सिफन में जेके बीठा है ना वो सब भाग वारा सब नसीबन वारा मुझो महबूब नमाज पढ़ाए मस्जिद नबवी में वेठो आ असाबन सा गुफ्तगू पियो करे असा भी गुफ्तगू जो मजो भी वठन पिया तो दीदार भी कन पिया दीदार हले पियो कचहरी हले पई अचानक दरवाजे तो आवाज आयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मानन निहारियो आ त केर दरवाजे ते आयो आ दिसन था एकड़ो मानू आ जंहिंखे चोलो पातल आ गोड बधल आ ए मथे ते उनके पटको बधल आ ए पटके जे मथा एकड़ो टोकरो खयल आ वो टोकरो खणी अची मुझे महबूब जी दरबार में रखे थो ए गोडा हेठ करे हबीब जे सामो वेही करे अर्ज तो करे या रसूल अल्लाह मां जमींदार आया अज फसुल लथो आ उन फसुल जी ज़कात तो मोहम्मद जी दरबार में खणी आयो आया
हाणे अवां जी मर्ज़ी आहे जेके मुस्तहिक आहिनि तन खे तव्हां विरहाए ॾियो। मुझे महबूब करीम फरमायो ठीक है रख। ज़कात रखजी वई, टोकरे जो ढको दिनो पियो आ, कुछ पासो ज़ाहिर भी आ। हजरत इमाम हुसैन आली मकाम नंढड़ो आ, अंदर आयो आ। मुझे महबूब करीम जी भर में वेही करे उन टोकरे में आंगुर हणी हिकड़ी खारिक कढे थो। खारिक कढे पंहिंजे वात मुबारक में विझे थो। मुझे महबूब जी नजर पइजी वई, पान करीमन बाह मां झले वरतो। पान फरमायो हुसैन जी नाना खारिक बाहर कढ। असा भी चवन था कि बोला बारा हिकड़ी खारिक वापराए थो, वापराइण दियो। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात ही आंगिर मुबारक इमाम हुसैन जे वात मुबारक में हणी करे उहा खारिक छिके बाहर कढाई आ। पाण फरमायो हुसैन ही तू न खा। किबला छो न खावा? इन करे न खा जो ही ज़कात आ ऐं तू हुसैन पाक। रब तोखे पाक बनाए छड़ियो आ, अहल बैत के अल्लाह पाक बनाए छड़ियो आ। ज़कात यतीमन जी आ, ज़कात बेवाहन जी आ, ज़कात गरीबन जी आ, ज़कात मदरसन जी आ, ज़कात लाचार मानू जी आ, ज़कात मुसाफिर मानू जी आ। ज़कात माल जी मर्रा न इनके मस्जिद में देणो आ, न इनके सैयद के देणो आ। तू आले रसूल आ, रब तोखे पाक बना हुसैन तू पाक, तुझी खुराक भी पाक हुजण खपे। मुझे महबूब करीम फरमायो हुसैन तुझे लाए ज़कात ना है, छो जो रब करीम फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। अहल बैत के खुदा एड़ो पाक बनाए छड़ियो आ जो का बि अण वणंदड़ शय अहल बैत जे वात मुबारक में न वञे। इया न हदीस समझ में अची वञे पीरन के त असां जे सुन्निन जे मदरसन में शागिर्द मापंदा ही कोन। खबर पइजी वञे न त वह ज़कात असां जो हक ना है, ज़कात मदरसे जो हक आ, ज़कात तालिबन जो हक आ, ज़कात यतीमन जो हक आ। सच करे पुछो अज 4000 5000 रुपया हिसाब मणा कणक जो जै मानू वट बगैर तेल जे बगैर खर्चे जे मोक पानी आ उनके 10 मण देणो आ। 10 मण कणक थे खर्चो न कटे, 10 मण जुदा करे ज़कात जो उशर जो रखे, खर्चो पो कटे। पर जे कदे ट्रैक्टर जो पानी आ, डिगले जो पानी आ या बिजली वारे बिल जो पानी आ त पो वरी 20 मण ते हिकड़ो मण। हाणे जे कदे हर जमींदार 100 मण वारो 200 मण वारो 500 मण वारो इहो उशुर संभाले करे कई मदरसे जे हवाले करे, यतीम जे हवाले करे, गरीब जे हवाले करे, खुदा जाणींदो आ मानन के न अनकम सपोर्ट वारन वट जलील थियण जी जरूरत पवंदी, न कंहिंखे पिनण जी जरूरत पवंदी, न कंहिंखे खुदकशी करण ते मजबूर थियणो पवंदो। मुझे मोहम्मद करीम जो दीन आहे एड़ो न, दीन आहे एड़ो जने 40,000 तोखे रब दे न पो उनके गणींदो वञ गणींदो वञ गणींदो वञ। जने 40 पूरा थियन हिकड़ो 1000 जुदा कर। पुट पुछंदो अबा ही छा जो 1000 आ? अबा ही अल्लाह जे तरफा असां ते 5 फर्ज आइन। केड़ा केड़ा? पहिरियों फर्ज असां जे मथा कलमो शरीफ आ, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इस्लाम जो पहिरियों पहिरियों रुकन आ। ऐं ॿियों फर्ज असां जे मथा 5 वक्त नमाज जा। टियों फर्ज असां जे मथा 30 रोजा रमजान जा। ऐं चौथों फर्ज असां जे मथा हज बैतुल्लाह शरीफ जो हयाती में हिकड़ो भेरो
ए पंजो फर्ज जेको असां जे मथा है ओ माल जी 12 महीने ज़कात आ बाबा है 39,000 पंजाहन हे 40 पंजो कोने हे मदरसे जो आहे यतीम जो आहे गरीब जो आ जे करे लख आ त 2,500 यतीम के मिली वया करोड़ आ त 2.5 लख गरीब के मिली वया जेके 2.5 लख मिली वया या 105 मण जेके कणक मिली वई उन यतीम के जिंदगी प्यारी आ अदा वो छो फाही खाइंदो छो जहर पींदो छो पान के रेल जे हेठा दींदो वो कदे भी खुदकशी कोन कंदो उनके खबर आ मुझे मोहम्मद करीम जे दीन जमींदारन के जमींदारी खां त कोन रोकियो आ पर मुझे मोहम्मद करीम जे दीन जमींदारन के गरीबन जो हक लिकाइण खां जरूर रोकियो आ जमींदार खां पहिरों तो हक निकरे नथो तवा सोचिंदा हूंदो तो मौजू आहे इमाम हुसैन जो ए मौली साहब गाल वरी ज़कात वारी करे थो मां तवा के इयो बुधाइंदो हला मता के सोच हुजे हिन महल तई त इमाम हुसैन आली मकाम जो शहादत पाती त मकसद केड़ा हुया उनन जा मकसद ये हुया त निजाम मुस्तफा कायम थे रसूलुल्लाह जी शरीयत जो निजाम सही नामुने से हले पहरी गाल तो जमींदार या शे कढदा कोन जे कढंदा न तो फितरो असा का कोन बचंदो बाकी माल पीरन का कोन बचंदो मदरसन ताई पहुंचंदो किए याद रखो पराया हक न खायो गरीबन जा यतीमन जा मिस्कीनन जा हक न खायो ज़कातो न खायो गरीबन जा हिस्सा न खायो न्याणिन जा हिस्सा न खायो रब करीम जी ज़ात बाबरकात जैके जेतरी ताकत दिनी आ रब करीम जे प्यारे हबीब जी जेका शरीयत आ उन शरीयत ते ऐ सुन्नत ते अमल करे देखारियो ऐ रसूलुल्लाह जो दीन सिखो त मुझे मुस्तफा करीम केड़ी शे खाइण जी मोकल दिनी आ ऐ केड़ी शे खाइण खां असा के झलियो आ महबूब फरमायो हुसैन ज़कात तुझे लाए नाहे या हिकड़ी खारिक जे करे इमाम हुसैन जे निड़ी मुबारक लही वने हा ना तो जवाज मिली वने हर के से हिकड़ी खारिक त खाधी न इमाम हुसैन असा हिकड़ो साल तो माल खायो गरीबन जो न मुझे मोहम्मद करीम फरमायो कख कख या इब्नी ओ हुसैन या खारिक बाहर कढ छो जो तू अहल बैत ऐं अहल बैत के रब जी ज़ात बाबरकात पाक बनाए छडियो उनन जे शान ता कुर्बान वजा अने मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो बचड़ो हजरत इमाम हसनुल मुजतबा उनके भी रब करीम शहादत जो दर्जो दिनो आ पर शहादत केड़ी आ मख्फी शहादत आ सिर्री शहादत आ यानी गुझी शहादत आ इमाम हुसैन आली मकाम के भी रब करीम शहादत दिनी आ उआ शहादत केड़ी आ उआ खुल्लम खुल्ला शहादत आ बई शहादतों ईद जो मौक़ो आ मुझे महबूब करीम जा बई डोटरा आया नाना जी अबा की आया हो आया इन करे आया आयूं मदीने जा जेके जमींदार आइन पंजन पुत्रन जा कपड़ा वठी आया हन मदीने जा जेके ताजिर आइन पंजन पुत्रन जा कपड़ा वठी आया हन पंजे पंजे औलाद जा कपड़ा तैयार कराए आया हन नाना असा तुझी दरबार में आया आयूं असा बिनन के कपड़ा खपन मेहरबानी कयो खटरी के घुरायो जेको कपड़ा रंगींदो आ असा के कपड़ा रंगे दे मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो हसन तू हेडा वे हुसैन तू हेडा वे बई साहिबजादा वेठा अन्या देर कोन थी रब करीम जी ज़ात बाबरकात जन्नत मा मलाइक मोकलियो आ जेको थाम रंग जा भरे आयो आ रंग जा जन्नत जो मलाइक हजरत जिब्रील थाम रंग जा भरे आयो आ मुझा महबूबन ही रंग आहिन पंजन डोटरन के चओ जेको जेड़ो पसंद करे
बीबी जमात वेठी आ, असा भी सगोरा भी वेठा आहिनि। इमाम हुसैन अली मकाम खे चयो वियो अबा रंग त मड़ई लगा पिया आहिनि, तूं भी पसंद कर, हसन तूं भी रंग पसंद कर। इमाम हसनुल मुजतबा उथियो आ, उथी करे हिकड़े थांव ते हथ रखे थो, या रसूल अल्लाह हीउ खपे हिन जो साओ रंग आ। हजरत इमाम हुसैन अली मकाम उथियो आ, बे थांव ते हथ रखे थो, ना ना मूंखे हीउ खपे हिन जो गाढ़ो रंग आ। हजरत जिब्रील अमीन बिन जा कपड़ा रंगे दिना, इमाम हसन पाता, इमाम हुसैन पाता, जन्नत जो रंग लगला। पाइण वारा हजरत अली जा साहबजादा, बीबी खातून जन्नत जा बचड़ा आहिनि। ऐं शहर मदीने जो आ, जॾहिं हिकड़े खे साओ जुबो पातल आ ऐं ॿिए खे गाढ़ो पातल आ, ईअं पाए जो निकता त मदीने जे पहाड़नि मंझां भी आवाज अचे पयो सुभान अल्लाह। हर कंहिंजी ज़बान मञा ईअं चौखणी जीअं सिंधी वारे फ़कीर चयो आहे, हर को पियो चवे त अहिड़ो अॼु ताईं ॿार बि कंहिं अमड़ जणियो ई नाहे, है अहिड़ो अॼु ताईं ॿार बि कंहिं अमड़ जणियो ई नाहे। बिन्हल जहानन जो सरदार भी कहे अमड़ जणियो नाहे, अहिड़ो अॼु ताईं ॿार भी कहे अमड़ जणियो नाहे। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम ठरन पया, बाबो अली ठरे पयो, अम्मा खातून जन्नत बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे पई। पूरे मदीने जा जेके माण्हू हुया ॾाढा खुश पिया नज़रन, पर मदीने जो जेको साईं आ उन जे अखियुनि मुबारकनि मंझां लुड़क पिया वहन। असां बि ॿिए खे चयो यार वापसि त मोटी अचो, पाण सभु ख़ुशी में आहियूं, असांजो साईं अलाए छो रोई रहियो आ। असां बि पोइते मोटी आया, कुर्बान वञा असांखे हकीकत ॿुधाए, हकीकत खां बना परेशान थी वेंदासीं, छो रोयो था। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो मां मुहम्मद करीम ॾिसी रहियो आहियां। महबूबा इहो त असांजो बाक़ीदो आहे, अवां ॾिसी रहिया आहियो, पर छा ॾिसो पिया? पाण फरमायो ॾिसां इहो थो, हसन साओ रंग पसंद कयो आहे, हिन खे शहादत मिलंदी, पर सबब कहिड़ो हूंदो? तलवार न। सबब कहिड़ो हूंदो? तीर न। सबब कहिड़ो हूंदो? बंदूक न। सबब कहिड़ो हूंदो? एक्सीडेंट न। सबब कहिड़ो हूंदो? या रसूल अल्लाह अवां ॿुधायो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो सबब हूंदो ज़हर। ज़हर जो भी रंग साओ, हसन के भी रंग साओ पसंद आ। रोया इन जे करे थो हुसैन जी भी शहादत थींदी, पर हुसैन रंग गाढ़ो पसंद कयो आ। हिन जी शहादत थींदी, हिन जी शहादत तलवारन सां थींदी, करबला जे मैदान में थींदी, एड़ी जाय ते थींदी जिते वारी भी गरम हूंदी, पत्थर भी गरम हूंदा, पानी भी हिन जे हथ में कोन हूंदो, मौसम तमाम गरम होंदी, बाबो अली भी गड कोन हूंदो, अम्मा खातून जन्नत भी गड कोन हूंदी, मां मुस्तफा करीम भी गड कोन हूंदुस, भाव हसन भी गड कोन हूंदो। पर याद रखो मदीने वारो साईं तो चवे, मदीने वारो मुंहिंजी दुआ गड हूंदी, हुसैन ज़ाहिर में हूंदो त हेकड़ाई में, पर मोटंदो त सो भारो थी मोटंदो। बज़ाहिर थोरड़ाई में हूंदो, दुश्मन जेके हूंदा उहे कसीर तादाद में हूंदा, फतह हमेशा घणनि जी थींदी आ। पाण फरमायो न हिते ईअं कोन थींदो, घणनि जी पाड़ पटजी वेंदी, हुसैन जो शान आला थी वेंदो। हाणे मुंहिंजे महबूब करीम जी मोहब्बत ॾिसो, मुझे महबूब करीम जो प्यार ॾिसो। जेकॾहिं करबला जो वाक़ियो मुसीबत हुजे, हा मुझो हबीब दुआ घुरी मुसीबत टाराए छॾे।
करबला जो वाक्यो जेकॾहिं तकलीफ़ हुजे हा मुंहिंजो महबूब करीम दुआ घुरी ये तकलीफ़ूं टाराए छॾे हा मालूम थियो त करबला जो वाक्यो मुसीबत कोन्हे करबला जो वाक्यो इम्तिहान आहे ऐं केरु चवंदो त मुंहिंजो पुट इम्तिहान में न वेहे तव्हां मञा को माण्हू पंहिंजे पुट खे पढ़ाए साईं वटि पढ़ाए साईं वटि पढ़ाए उस्ताद मोहम्मद जावेद वटि पढ़ाए पोइ जॾहिं इम्तिहान वारो ॾींहुं थींदो तॾहिं छा उहो चवंदो त अल्लाह करे त मुंहिंजो पुट इम्तिहान ते न पुॼे अल्लाह करे पेपर न थियनि हू त चवंदो कापी थिए तॾहिं बि पेपर थियनि मींह वसे तॾहिं बि इम्तिहान थिए हवा हुजे तॾहिं बि इम्तिहान थिए छो जो मां ख़र्च कयो आहे पढ़ायो आहे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे ॼमंदे मुंहिंजे महबूब पढ़ाईंदो रहियो अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रन व अजरा मुंहिंजा अल्लाह हुसैन खे सब्र बि ॾिजां अजर बि ॾिजां बाबो बि पढ़ाईंदो रहियो अम्मा बि पढ़ाईंदी रही हाणे जॾहिं इम्तिहान जो टाइम आयो उमिरि आहे 56 साल 56 साल उमिरा ऐं हिजरी जो 61 साल मुझे सोहणे इमाम हुसैन आली मकाम बहादुरी सां दलेरी सां माण्हू समझाइन था हुसैन सामो हुकुमरान माण्हू गॾु थसे सिक्योरिटी आ एजेंसियूं आहिनि फोर्स आ सब कुछ हुन जे हथ में आ सोने हुसैन चयो रसूलुल्लाह जी दुआ मां सां गॾु आहे ऐं मुंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात ते मुंहिंजी पूरी तवक्कल आहे साईं तव्हांजी शहादत थी वेंदी पाण फरमाए इहो अचानक नाहे इहा त लोली मुंहिंजे नाने मूंखे ॾिनी इहा अम्मा मूंखे लोली ॾिनी आहे हुसैन शहादत खे पाइजां करबला खे मल्हाइजां करबला वारो ॾींहुं थियो आहे न को टेलीफोन न को टीवी न को खत न को इंटरनेट किथे करबला जी जाइ किथे मदीनो शरीफ हाणे ख़बर कीअं पवे माण्हुनि खे ते वाक़ियो थी वियो आहे मदीने शरीफ जे इलाइके में हिकिड़ो यहूदी हुयो उन यहूदी के बार हुया धियूं भी हुयूं पुट भी हुया पर हिकड़ी धी हुन जी तमाम ॾाढी प्यारी हुई तमाम ॾाढी खूबसूरत हुई तमाम ॾाढी लाडली हुई इत्तफाक सां उन छोकरी के पोलियो जी सट लगी वई आ अधरंगे जी सट लगी वई आ वडे बुखार जी सट लगी वई आ पाण भी यहूदी आ घर सारो यहूदी आ उहा धी भी यहूदियाणी आ यहूदियन जे तरीके ते आ धी हिन जी के सट लगी वई आ हथ बई झलजी वया पैर बई झलजी वया अखियों बई झलजी वयूं जान विचारी जी जेका सजी झलजी वई आ रुगो जबान हले पई यहूदी रात दी परेशान एतरो परेशान दिल में सोचे थो धी जी भर में वेही करे चवे थो ओ मुजी न्याणी ॾाढी प्यारी आ जे मरण लाए दुआ घुरा थो दिल नथी चवे दिल चवे थी न्याणी के मरण जे लाए किए चवा वरी दिल में सोचा थो हिकड़ी हिन जी मां भी मरी वेंदी हिकड़ी हिन जो मां पीउ भी मरी वेंदुस भाइर हिन जा परण जी वेंदा शादियों करे वेंदा संदे घर हल्या वेंदा असा खां पो विचारी परेशान थी वेंदी केर मानी खाराइंदो केर पानी पियारींदो केर अंदर वठी वेंदो केर बाहर वठी वेंदो रात दी यहूदी के इहो फिक्र आ इन फिक्र में आए केर भी उन छोकरी के वेजो कोन थो अचे विचारी बीमार रहे थी जिस्म में धप थी वई आ हाने जेके ओड़े पाड़े वारा यहूदी आहिन एतरे कदर जेके उन छोकरी जा भाव आइन भजायूं आइन उहे भी उन यहूदी के चवन था गाल बुध या हिन के मार या हिन के पूरे आ या हिन के समुंड में उछले आ यहूदी चवे थो मारिया किए अबो आया धीवा न्याणिया छा मुखा घुरे थी भला जे नथो मारी हिता खणी वञ उछले आ यहूदी चयो ही कान वेंदी
अगर वेंदी त मां बाबो भी गड वेंदुस। ओ अब्दुल अलीम जे गोठ वारो केडो न वडो नहका सा मुसलमानन वट पुट खे ट्रैक्टर मंझा हिस्सो मिले थो, गाड़ी मां हिस्सो मिले थो, प्लाट मां हिस्सो मिले थो, जमीन मां हिस्सो मिले थो। धीउ वीचारी खे असां को भी हिस्सो कोन ॾींदा हूं, 4 कपड़ा ॾेई रवानी करे छॾींदा हूं। याद रखो मुझे मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, जेको धीउ जी इज्जत कंदो आ क़यामत वारे ॾींहुं मां मोहम्मद करीम सां गॾु हूंदो। गुलाम अब्बास गॾु, हाफिज मोहम्मद जावेद मां पाण में गॾु आहियूं। हाफिज मोहम्मद जवाद ऐं ॿाहिरियों माण्हू जेको वेठो आहे गॾु आहियूं, हिकिड़ी मस्जिद में आहियूं। गुलाम अब्बास अब्दुल रज़ाक गॾु वेठा आहिनि। मुंहिंजा महबूब केतिरो गॾु हूंदो। हुजूर जी हदीस आहे, मुंहिंजे महबूब करीम ही ॿई आङिरियूं पाण में हीअं मिलायूं आहिनि। पाण करीमन फरमायो, न्याणी जी इज्जत करण वारो मूंसां क़यामत में ईअं गॾु हूंदो जीअं ही ॿई आङिरियूं पाण में गॾु आहिनि। साईं मंज़ूर अहमद जे क़यामत में रसूलुल्लाह सां माण्हू ईअं गॾु हूंदो। मलाइक चवंदा बीह हिसाब ॾे पोइ वञ। मलाइक चवंदा बाबा बी तोरे लेखो आहे उहो लेखो ॾे पोइ वञ। न, जेको मुंहिंजे महबूब सां गॾु हूंदो उनजो जीअं हिते बेड़ो तरियल आहे उते भी बेड़ो ईअं तरियल हूंदो। न्याणियुनि जी इज्जत कंदा कयो, न्याणियुनि जो एहतराम कंदा कयो। हाणे यहूदी आहे, यहूदी छा थो चवे, मां वेंदुसि धीउ बि गॾु वेंदी, मां रहंदुमि धीउ बि गॾु रहंदी। उन्हनि चयो जे तूं वञे थो असांजो पीउ आहे, भले हलियो वञ पर धीउ खे तां कढ। यहूदी वीचारो पंहिंजी धीउ खे खणी आयो आहे, हिकिड़े बाग में रहाए थो, ॾींहुं सॼो वञे थो शहर में पोरियो करे, 4 आना मिलनि था, उन्हनि जी मानी वठी थो अचे, खजूर वठी थो अचे, पाण बि खाए थो पर पाण थोरड़ी थो खाए, न्याणी खे ज्यादा थो खाराए। हिकिड़ो ॾियारो, ॿियो ॾियारो, टियों ॾियारो, वक़्तु गुज़रंदो वयो, गुज़रंदो वयो, गुज़रंदो वयो। हिकिड़े ॾियारे वो यहूदी हिकिड़ी जाइ ते वयो आहे, सारो ॾींहुं पोरिहे जी तलाश में आहे, पोरियो हुनखे मिले कोन थो। शाम जे टाइम ते हुनखे कमु मिलियो आहे, ऐं कम वारो चवे थो बाबा सॼी राति तोखे कमाइणो आहे। वीचारो मजबूर आहे, सॼी राति कमाए थो, सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, ॿियो ॾींहुं अची वियो आहे, ॿी राति थी वई आहे, पर रातियों 2 ॾींहं गुज़री विया। हिन जी दिलि पंहिंजी धीउ ॾे टंगी पई आहे, कम में वीचारो लॻो पियो आहे, मजबूर आहे। जे वापसि वञे थो त गुज़ारो नथो थिए, जे वेहे थो त धीउ जे लाइ परेशान आहे। धीउ वीचारी झंग में वेठी आहे, 2 ॾिहाड़ा कमाए जॾहिं ॿिए ॾिहाड़े खां वापसि मोटी आयो आहे, बाग जे दरवाज़े ते अची दरवाज़ो थो खोले, अंदरां नौजवान हिकिड़ी खूबसूरत सुहिणी माई बीठी आहे। खूबसूरत एक नौजवान छोकरी बीठी आहे। यहूदी हुयो पर हया वारो हो, अजो को कम कोन हो। अज ईमान आहे पर लज एतरी कोन्हे। जेकॾहिं कंहिंजी न्याणी जो फोटो आहे त उहो हिकिड़ो माण्हू 1000 माण्हुनि ॾे मोकिले थो। कंहिंजी न्याणी ते कंहिंजी दीद पवे थी, उहो उते वात पटे बीही रहे थो। कंहिंजी न्याणी हितां स्कूल वञे थी, उन्हनि खे कुतनि जो, बिलनि जो, गिदड़नि जो, नहरनि जो, बगड़नि जो ख़ौफ़ कोन्हे। ख़ौफ़ आहे त इंसाननि जो ख़ौफ़ आहे, ख़ौफ़ आहे त माण्हुनि जो ख़ौफ़ आहे। इहो छो ख़ौफ़ पैदा थियो आहे? अदा ईमान हलियो वियो आहे। मुंहिंजे महबूब फरमायो हया ऐं ईमान ॿई गॾु रहंदा आहिनि। हया हूंदो त ईमान हूंदो, हया न हूंदो त ईमान कोन हूंदो। यहूदी आहे पर हया वारो आहे, बीही रहियो आहे मुंहुं फेरे। माई तूं केरां परे थी, मां पंहिंजी धीअ सां मिलंदुमि। मां तोखे ॾिसण नथो चाहियां, तूं गैर माई आ, मुंहिंजी धीउ इते ही। माई वेझो हलंदी अचे थी, चवे थी बाबा मां गैर न आहियां, मां तुंहिंजी उहा बीमार धीउ आहियां जंहिंजा पेर पोलियो जे करे विञायल हुया, हथ जंहिंजा सुकल हुया, अखियुनि खां जेका नाबीन हुई। बाबा तूं मां ॾे निहार,
तो मुझी डाढ़ी दवा कराई, तबीब तो मुल्क में कौन छड़ियो, मुखे हर कहीं लाइलाज करे उछले छड़ियो। पीउ पंहिंजे धीउ ॾे निहारे, खुशी में झटको लगी वयो आ, बेहोश थी वयो आ। धीउ मथां उनखे हवा थी हणे, पानी थी मथां हणे। जॾहिं होश में आयो आ, चवे थो अम्मा तूं चङी भली कीअं थी आ? धीउ चवे थी अब्बा हलिया तोखे ॿुधायां। अंदर छांव में विहारे चवे थी तूं हलियो वयो आ, सॼो ॾींहुं गुज़री वयो आ, मथी रात गुज़री आ। हीउ जेको वण, इन वण जे मथां मुखे रोइण जो आवाज आयो आ, पर आवाज पखी जो आ। पखी पंहिंजो आवाज ईअं पियो करे जीअं रोइण वारो आवाज हूंदो आ। मां वेझो हली आई आहियां, घिसकी करे गोडन भर उन वण जे मुंड में अची वेठी आहियां। कन ॾेई मथे जो मुंहुं कयां थी त पखीअ जे जिस्म मंझां का पानी वांगुरु गरम शइ मुंहिंजे अख ते लगी, अख मुंहिंजी खुली वई, अख में नूर अची वयो। मां वरी निहारियो, वरी हिन अख ते लगी, ही अख रोशन थी वई। ॻाल्हि जी त ख़बर कान्हे का, मां ॿई हथ ठूठियूं मथे कयूं, उहा जेका गरम शइ लगी, हाणे मां ॾिठो उहा ॻाढ़े रंग जी गरम रत हुई, जंहिंखे मां पंहिंजे जिस्म ते घुमायो। मां चाक चङी भली थी वई आहियां, मांखे का ख़बर कान्हे माजरा कहिड़ी आ, पर वण अञा मौजूद आ, पखी बि अञा मौजूद आ। वण बि पियो आ, पखी बि पियो आ। हल त तोखे ॾेखारियां। पीउ न्याणी सां गॾिजी करे मोटी आयो, पखी मथे वेठो आ। साॻी ॻाल्हि हले थी पई। पखी पंहिंजे अंदाज में रोए थो पियो, पखी पंहिंजे अंदाज में गम करे थो पियो, दुख जी ॻाल्हि करे थो पियो। यहूदी बीही करे चवे थो ओ पखी, तोखे उन ज़ात जो कसम जंहिं तोखे पैदा कयो आ, सच ॿुधाए जादू आ, करश्मो आ, करामत आ, अणथियणी ॻाल्हि आ, कुदरत आ, कमालियत आ। तूं पखी आ, जिन आ, हूरा, परी आ, ग़ैब आ, छाही मुंहिंजी धीउ किथां बि चाक कान थी, तो मंझां चाक थी आ। हेॾां यहूदी जो चवण, होॾां मुंहिंजो रब करीम जेको कादिर आ हर शइ ते, उन पखी खे माण्हू वांगुरु ज़बान ॾे थो, पखी माण्हू वांगुरु ॻाल्हाए थो। ओ यहूदी, मां जिन कोन आहियां, मां फरिश्तो कोन आहियां, मां जादू कोन आहियां, मां पखी आहियां। कल असांजे ॻोठ में इहा ख़बर पई, ओ पखीअ अवां वणन ते वेठा आहियो, इमाम हुसैन शहीद थी वियो आहे। असां पखियुनि पंहिंजो टोलो बनायोसे, करबला जे मैदान में वयासे। अञा मदीने जे माण्हुनि खे ख़बर ई कान पई आहे, उते जो वयासे। इमाम आली मक़ाम जी शहादत थी वई आहे, बचड़नि जी शहादत थी वई आहे। ॿिया पखी परे बीही रहिया, ज़ियारत कंदा रहिया, पर मुंहिंजी दिलि घुरियो परे छो बीहां, वञी करे इमाम आली मक़ाम जे जिस्म मुबारक खे भाकुर पायां थो, चिंबड़ियो आहियां, बोसा ॾियां थो। ही मुंहिंजे परन में जेको खून आ, हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे जिस्म अतहर जो बरकत वारो खून आ, जंहिंजे करे तुंहिंजी धीउ शफ़ायाब थी वई आ। यहूदी धीउ खे वठी घर आयो आ, घर वारनि खे चवे थो निभागो, उमिरि विञाए छॾियो, जंहिंजे ॾोहटे जे खून में एॾो कमाल आ, उन मुस्तफ़ा जो छा कमाल हूंदो। हाणे अचो त गॾिजी करे पढ़ूं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पूरे घर में जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी ज़रब लगी आ, ओड़े पाड़े वारा गॾु थी आ। बाबा तव्हां सहाबनि जे चवण ते मुस्लमान कोन थियो, तव्हां ताबईन जे चवण ते मुस्लमान कोन थियो, तव्हां आज़ानूं ॿुधी मुस्लमान कोन थियो, ख़ैर त आहे कीअं मुस्लमान थियो। जॾहिं यहूदी इहा सॼी ॻाल्हि करे ॿुधाई आ, त हज़रत बीबी उम्मे सलमा
जेका मुझे महबूब करीम जी घर वारी आ उहा चवे थी मदीने वारो मुखे अगे खबर आ अम्मा तोखे कीअं ख़बर पई कंहिं ॿुधायो आहे ओठी आयो आहे को कबूतर आयो आहे को माण्हू आयो आहे का तहरीर आई आहे अम्मा चवे थी न न अॼु खां 56 साल अॻु में मुंहिंजे घोट मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात जे अखियुनि मंझां पाणी पियो वहे असां पुछोसीं मुंहिंजा सोना अॼु छो पियो रोई हुज़ूर फरमायो अॼु मलाइक आयो आहे जेको कॾहिं बि ज़मीन ते कोन आयो हुयो उन मलाइक मुखे बुधायो आ मुझा महबूब तुझी झोली में वेठो आ यो केरा मु चयो मुझो डोटरो आ खातून जन्नत जो पुत्रा हुसैन नालो आ मलाइक तो चवे या रसूल अल्लाह तोखे प्यारो आ पान फरमायो प्यारो तमाम डाढो आ जे प्यारो डाढो आ त गाल बुधो मां तवा के बुधाया हियो तवा जो बच्चो करबला जे मैदान में अवा खां बाद में शहीद कयो वेंदो मुझे महबूब फरमायो करबला केड़ो हुजूर था फरमायन त उन मलाइक करबला जो मैदान खणी मां मुस्तफा जे अग्यां अची रखियो आ हुजूर उन करबला जे मैदान मां मिट्टी जी मुठ भरे वरती आ हेडे होडे निहारियो मानन जो घणो तादाद मौजूद हुयो पान फरमायो उम्मे सलमा किथे आ किबला हफ्सा बीठिया न बीबी मारिया बीठिया न खातून जन्नत बीठिया न उम्मे सलमा हजरत बीबी उम्मे सलमा आईया जी मुझा घोट हुजूर फरमायो हे पल्ले बध रखी छड़े हे बिया सब हल्या वींदा तुझी जमार वडिया तू हयाती वेठी हुंदिया अज हिन मिट्टी जो रंग अच्छो आ पर जडे हिन जो रंग गाढ़ो लाल थी वने तदे समझजी वंजा इमाम हुसैन आली मकाम करबला जे मैदान में शहीद थी हणत बीबी उम्मे सलमा चवे थी मदीने वारो अवां खे त हाणे खबर पई आ पर मुखे अग में खबर पइजी वई हुई इमाम हुसैन आली मकाम सिर कुर्बान कयो आ महबूब जे दीन के आला शान करे छड़ियो आहे मुझे हबीब जे दीन के एड़ी मंजिल ताई पुजाए छड़ियो आ जो कयामत ताई यजीद जो नस्ल खत्म थी वेंदो यजीद जो को नालो खणण वारो कोन होंदो अज कम उए आहिन पर को यजीद जो नालो पंहिंजे औलाद ते कोन थो रखे पर हा हजारे एड़ियों मायरूं मौजूद आहिन जेके पंहिंजे बच्चन ते इमाम हुसैन आली मकाम जो इस्म रखंदियूं आहिन अदा उन सोने हुसैन आली मकाम जो जेको सबक असां खे आ उहो आहे 5 वक्त नमाज जिक्र हुजूर जी सुन्नत शरीयत शराब खोरी खां बचो व्याज खां बचो जना खां बचो बुरायन ऐं बेहयाइन खां बचो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां मोहब्बत रखो दीन के जेतरा वेझा ईंदो अल्लाह तव्हां जे नस्लुन के ओतरो रंग लगाईंदो अल्लाह तवा जे औलाद के नेक साले कदो महबूब जे दीन खां परे न वञो मुहर्रम शरीफ जो महीनो हुजे या बियो महीनो हुजे महबूब जो जिक्र कंदा रहो महबूब जे बच्चन जो जिक्र कंदा रहो ताज़ियूं मां 2-3 रिवायतूं पढ़ियूं मदीने शरीफ खां परे एकड़ो इलाइको आ उते एकड़ो छोकरो आ उन जो पी गुजारे वियो उनी बत्ती बारे डिठो अले साह निकतो आ अले साह आहे लाइट बारे चेक करें साह त अबे जो निकरी वियो आ पर रंग एड़ो थी वियो सफा कारो दिल में सोचो मानू ताना दींदा मेहणा दींदा यार तुझो पी भलो केड़ो होयो कारो मुंह थी वियो इन राते रात राजदार यारन के घुराए तड़ देई नमाज पढ़ी पूरे छयो हाने अब कल्ला या अलकबा यो नालो आ गाड़ी आहे गाड़ी में किताब आहे मोट हिन पंजे पी के दफनाए छड़ियो परेशान रहो उहा रात गुजरी वई मथी रात मोहम्मद अब्बास छोकरे जो भाग खुलो रसूलुल्लाह जो दीदार थियो ख्वाब में महबूब जो दीदार थियो हिंजी दरी खुली वई ऐं हेडे जो निहारे त महबूब जे भरसा हिन जो बाबो बीठो आ पर चेहरो इए पियो चिमके जी चंड चिमकंदो
महबूब जी ज़ियारत करे बाबे वटि आयो। अब्बा तुझे तो मोह जो रंग मटिजी वियो हो, हे मेहरबानी कंहिं कई आहे? बाबे चयो अब्बा ॿियो हिते मेहरबानी इन खां सवा केरु कंदो? हिते हिन खां सवा ॿियो मेहरबानी करण वारो केरु आहे? चे सबब इहो मां गुनहगार हुयुसि, बदकार हुयुसि, ऐबदार हुयुसि, मरी वञण वाल मुंहिंजो रंग मटिजी वियो। पर जॾहिं करबला जो वाक़ियो थियो हो न, तॾहिं मां इमाम हुसैन जे मोहब्बत में ॿ टे शेर लिखिया। छो त मां शाइर हुयुसि, शायरी कंदो हुउसि, यारनि लाइ, दोस्तनि लाइ, बादशाहनि जे लाइ, वक़्त जे हाकिमनि जे लाइ शायरी कंदो हुउमि। मां ॿ टे लाइना इमाम हुसैन आली मक़ाम जे शान में लिखियूं हूं। जॾहिं मां मरी वयुसि, क़बर में पहुतुसि, इहा मुंहिंजी हालत हुई। मुंहिंजे महबूब करीम मूंखे दीदार कराए फरमायो, अब कला जी क़िबला, जे उहे शेर ॿुधाए त मां मोहम्मद करीम तोखे छॾाए छॾिया। जेको मुंहिंजे ॾोहिटे जे शान में तो शेर ठाहिया, चे बस मां उहे शायर ॿुधाईंदो वियुसि। उहे मां शायर जॾहिं ॿुधाया, तॾहिं मुंहिंजे महबूब करीम बुक खया। हबीब जा बुक खजंदा विया, मुंहिंजो रंग बि मटिजी वियो, मुंहिंजी क़िस्मत बि मटिजी वई, मुंहिंजो आमाल नामो बि मटिजी वियो, मुंहिंजी जाइ बि मटिजी वई। रब करीम रंग कारे मझां अछो करे छॾियो, आमाल नामो बुरे मझां भलो करे छॾियो, ऐं जाइ मुंहिंजी जेका दोज़ख हुई, रब उनखे मटाए जन्नत में मूंखे आला मक़ाम ॾेई छॾियो। तॾहिं त असां बि कॾहिं कॾहिं वेही चवंदा आहियूं त ओ आमते एहसान तुंहिंजा, ओ मुंहिंजा प्यारा हुसैन, आमते एहसान तुंहिंजा, ओ मुंहिंजा प्यारा हुसैन। कोन कंहिं खां भी विसरंदे, कोन कंहिं खां भी विसरंदे, कोन कंहिं खां भी विसरंदे, करबला वारा हुसैन, आमते एहसान तुंहिंजा, ओ मुंहिंजा प्यारा हुसैन।